बशीर खान चवंदो त जीअं सिंध जो कारकुन ऐं सिंध जो माण्हू डपु अथव जेतिरो मारींदो ओतिरा फुटंदा हज़ारे मारींदो लखे पैदा थींदा बशीर कुरैशी जी खे मारे छा नारो ख़तम थी वियो छा भाॻिया निंड में हूंदा आहिनि पोइ चोर जेको आहे चोरी करे वेंदो आहे मेहूं विकाए वेंदो आहे घर जा टपड़ ऐं सोन बि खणी वेंदो आहे पर जेकॾहिं घर में सुतल को पुराणो 100 साल जो हुजे उहो बि जेकॾहिं खेप करे कंदो त केॾो बि ताक़तवर चोर हूंदो आहे उहो चितियूं छॾे हथियार छॾे भॼी वेंदो आहे ही सिंधी माण्हू उथंदव ही ज़रूरु उथंदा ही परांद कंदव बशीर कुरैशीअ जे खून जो परांद तव्हां खां वठंदा मक़सूद कुरैशीअ जे खून जो ज़रूरु परांद वठंदा अदब तशद्दुद जा पैरोकार आहियूं असांजे आसारनि मां छह जूं मिलनि थियूं नाचड़ियुनि जूं मूर्तियूं मिलियूं हूंदियूं पर को भालो ऐं बंदूक न मिली आहे पर जॾहिं कटक कराची में 23 मार्च ते वॾे गॾु कया हुआ ऐं जॾहिं कराची में किरोड़े माण्हू गॾु थिया हुआ तॾहिं ही बोखिड़ाइजी विया कराची में वेठल माण्हू अॼु भले हिते जे नंढड़नि नंढड़नि ॻोठनि खे तव्हां पट करे छॾियो पोइ बि सिंध जे माण्हुनि जा जेके नस्ल आहिनि उहे हिन धरती सां लाॻापियल आहिनि कराची कॾहिं बि तव्हांजी नथी थी सघे कराची सिंध जी दिलि आहे सिंधी मीडिया हुजे या उर्दू मीडिया हुजे उन्हनि खे मां अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ो जुमिलो तव्हां न लिखो त कराची ऐं सिंध जेको माण्हू तव्हांखे इहो चवे उनखे चओ त तव्हां सिंध सॼी हिकु आहे कराची जुदा नथी थी सघे अख़बारूं इहो लिखण पंहिंजूं जेके हितां जी मीडिया आहे तसुब परस्त मीडिया उहा कराची और सिंध कराची ऐं सिंध लिखण बंदि कनि ईअं न थिए जो तव्हांजे हुन इदारनि ते सिंध जो माण्हू एहतिजाज करे उन लाइ अॼु जो ही डैम जे लाइ सॼी सिंध एहतिजाज कंदी 4 तारीख़ ते बदीन में सिंध एक्शन कमेटीअ जी रैली आहे 11 तारीख़ ते दादू में आहे हर रोज़ धरना लॻंदा हर रोज़ रैलियूं निकिरंदियूं जेसि ताईं सिंध पंहिंजे उन हक़ीक़ी पोज़ीशन में नथी पहुचे बेनज़ीर भुट्टो बि कमू शहीद ते धरणो आयो हो छो त इक़्तिदार में न हूंदा आहिनि त वॾा क़ौम परस्त हूंदा आहिनि ऐं उन धरणे में शहीद बशीर खान जा तारीख़ी लफ़्ज़ ॿुधाया हिन प्रेस क्लब ते पंहिंजे ख़िताब में चयो हुई त बेनज़ीर साहिबा छॾ हिरन जी पचर छॾ वफ़ाक़ जी पचर सिंध जी ॻाल्हि कर ई तोखे मारे छॾींदा सभु सिंध तोसां गॾु हूंदी अॼु उहा बेनज़ीर उन्हनि शहीद करे छॾी ऐं अॼु हुनजे नाले ते ज़रदारी वेठो खाए थो हुनजी टीम वेठी खाए थी सो चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध जा माण्हू कालाबाग डैम जे मसइले खे सिर्फ़ इशू नथा सम्झनि ही सियासत करणु नथा अचूं फोटू कढाइण नथा अचूं त अख़बारनि में को फोटू अचे हक़ीक़त आहे सिंध ऐं दरिया आहे सिंध जेको आहे उहो बि सिंध जो माण्हू कहिड़े बि मकतबे फ़िक्र सां तालिक़ रखंदड़ हुजे उहो चवंदो आहे त सिंधू दरिया जो पाणी असांखे पंहिंजे माउ जे थञ जे बराबरि आहे पोइ सिंध जो माण्हू अहिड़ो बेग़रत न आहे जो पंहिंजे माउ जे थञ जे लाइ बि न विढ़े उहो विढ़ंदो ज़रूरु बचाइबो शहर बचाइबा सिंध बचाइबी रोडनि ते अचबो सिंध जे उन्हनि माण्हुनि खे जगाइबो त सिंध सभिनी जी माउ अथव भले पीपल पार्टीअ जो हुजे तूं सिंध खे पुठी न ॾे मुला हुजे मौलवी हुजे या मवाली हुजे सिंध सभिनी जी माउ आहे ऐं सिंध खे बचाइण जे लाइ ॻाढ़े झंडे हेठि गॾिती ज़रूर सिंध आज़ाद कबी ऐं हिननि सभिनी सिंध जे गद्दारनि खे उन ॾींहुं मात ईंदी जॾहिं कराची में वरी सिंध जा माण्हू जागदा ऐं किरोड़नि में अची चवंदा त तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधू देश